सल्ली अला रसूलिल करीम फ़म्मा बाद फ़ाऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध जी आवाम अटकी पई आहे, सिंध जी आवाम अटकी पई आहे। केरु चए थो सिंध तरक़ी कई आहे, अॼु बि असांजी सिंध ग़ुलामीअ में वती पई आहे। कंहिंजी केरु न ॿुधे, बसि असांजी क़ौम अल्लाह ते पहुती पई आहे। अस्सलाम वालेकुम। लोडरा बिरादरी जे ख़ासि महिमान, मुंहिंजो नालो आहे ज़ैन। लोडरा फाउंडेशन बिरादरी जा असां सफ़ा थोराता आहियूं, जंहिं असांखे हिन मंज़िल ताईं पहुचायो। हर जाइ तां इंशाअल्लाह असांखे लोडरा मिलंदा, ज़ाहिर थींदा। थर पारकर ऐं इस्लाम कोट में थर जी साइड प्रोग्राम ॾिठोसीं। माशाअल्लाह इन्हनि वॾो कुर्ब ॾिनो, उन जा थोराइता आहियूं, असां उन जा सफ़ा थोराइता आहियूं, जंहिं असांखे गॾु करे हिन मक़ाम ते पहुचायो। जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे त ॿियूं क़ौमूं इलाही तरक़ी करे चुकियूं आहिनि, मगर असांजी क़ौम इलाही पोइ आहे। छाजे करे? छा असां में इतिहाद नाहे? छा असां में ॿधी नाहे? छा असां में जज़्बो नाहे उन शइ जो जेको असां में इतिहाद पैदा करे, जेको असांखे अॻिते वधाए? जीअं ॿियूं क़ौमूं तरक़ी करे रहियूं आहिनि, पर असांजी क़ौम पोइते आहे। पर असांजी सिंध ऐं उनजी आवाम ॾींहं राति महिनत करण खां पोइ बि 10 क़दम पोइते आहे। असांजे ज़वाल जो कारण हीअ आहे, अंग्रेज़नि खां वरसी मिली ग़ुलामी, जहालत ऐं बददियानती वारे रस्ते ते हली रहिया आहियूं। ॿियो, दीन सां महिनत ऐं पाण में ॿधी वारी दौलत जे करे जहिड़ा जाम खूनरेज़ी कारोकारीअ जे नाले ते बेगुनाहनि जो क़त्ल थियणु आहे। असां ही ॻाल्हियूं ॿुधी परेशान जो शिकार आहियूं। अॼुकल्ह जो नौजवान महिनत करे पढ़े थो त उन जे पढ़ाईअ जी का अहमियत ई नाहे। बसि असांखे रईसनि कामरनि जे सिफ़ारिश ते नौकरियूं मिलंदियूं आहिनि, पर अफ़सोस हाणे उन्हनि जी बि रहणियूं आहिनि। छो जो अॼु जो दौरु काज़ी आज़म मोहम्मद अली जिन्ना जो आहे, जंहिंजे खीसे में काज़ी आज़म आहे। उहो घर वेठे पंहिंजो कहिड़ो बि मसइलो हल कराए सघे थो। असांजी सिंधी माण्हू पैसा ॾेई पंहिंजो ईमान खपाईंदा आहिनि। कूड़नि, चोरनि ऐं ठगनि खे ॻोठ जो वॾेरो सम्झंदा आहिनि। असांजी क़ौम खे आबाद कर कर्ज़नि ऐं मर्ज़नि खां, असांजी क़ौम खे आबाद कर दिलशाद कर मौला मुंहिंजो। जीअं असां सिंधी माण्हू खून ख़राबीअ खे आम करे रहिया आहियूं। असां में नशो आम आहे, असां में हर शइ जी आम आहे, मगर असां में उहो इतिहाद नाहे जेको पंहिंजी क़ौम खे अॻे वधाए सघूं या अॻे वधायूं। उहो इतिहाद पैदा करिणो आहे। हाणे तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो हलां। असांजी क़ौम पहिरियों सुतल हुई, जो 20 सालनि खां पोइ जाग थी आहे असांखे। उहा बि को असांखे न्याणी थी ॿुधाए। छा पंहिंजे वालिद साहब खे चए थी, छा असांजी बिरादरी नाहे? छा असांजी बिरादरी ख़तमु थी चुकी आहे? असांजी बिरादरी हुई त छा में हुई, छाजे करे हुई? हाणे उहा किथे आहे, छो न आहे? मां ही शेर पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि। ही कूख तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे, ही कूख तिखी तीर खां खंजर खां तिखी आहे। ही क़ौम सुती पई आहे वहमनि जे मक़ाम ते। अगरि ही क़ौम उथी त महशर खां तिखी आहे। एंड सब्सक्राइब माय चैनल एंड क्लिक ऑन
bell icon. Thank you so much, my friends.